बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ईद के मौके ते एगो ख़ास मसलो इहो त के दोस्त साथी नवा नोट जेको आहे सो वठण जे लाइ नए नोटनि जूं दस्तियूं वठंदा आहिनि ऐं पुराणा नोट जेको आहे सो ॾींदा आहिनि। मतिलबु ॿारनि खे ख़र्ची ॾियण जे लाइ नए नोटनि जी दस्ती जेका वरिती वेंदी आहे उहा कंहिं जॻह ते उन जी तरतीब इहा हूंदी आहे त पुराणा नोट मिसाल तौर ते 1000 रुपए जी दस्ती आहे त 1200 या 1300 या 1500 में उहा दस्ती मिलंदी आहे, यानी 100-200 वधाए। त इहो हिकिड़े मुल्क जी हिकिड़ी करंसी ऐं उन जे अंदरि पैसनि जो इज़ाफ़ो, यानी 1200 रुपया ॾेई करे 1000 रुपया वठणु या 1000 ॾेई करे 1200 रुपया वठणु, इहो शरीयत जे अंदरि व्याज आहे ऐं इहो हराम आहे। लिहाज़ा अगरि अहिड़ी दस्ती जेका नए नोटनि जी आहे उहा 1000 जी आहे ऐं असांखे 1000 जे ई बदिले में मिले त पोइ वठणु त दुरुस्त आहे। पर अगरि उहा 1000 जी दस्ती 1200 या 1300 में पुराणे नोटनि जे बदिले में अगरि मिले थी त उहे 200-300 जेके इज़ाफ़ी आहिनि जेके ॾिजनि पिया, इहे इन हिसाब सां इहे व्याज जा थी विया ऐं उन जी सूरत जे अंदरि इहे सभु जा सभु पैसा हराम थियो था वञनि ऐं व्याज वठण वारो, ॾियण वारो, लिखण वारो, गवाह बणजण वारो, इहे सभु अल्लाह जी लानत जे अंदरि अचनि था। लिहाज़ा इहो अमल करणु, इहो मामिलो करणु व्याज ते मबनी आहे ऐं इहो हराम आहे। इन शइ खां एहतियात कयो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त खुलिया पैसा कराइण जे लाइ बि इहो सिस्टम कंहिं जॻह ते थींदो आहे त 1000 रुपया अगरि केरु खुलिया ॾींदो आहे त उहो 50 रुपया या 100 रुपया कटे ॾींदो आहे, त इहे 50 या 100 रुपया कटणु इहो बि व्याज आहे, इहो बि हराम आहे। इन्हनि शयुनि खां तौबा करणु खपे ऐं इन्हनि शयुनि खां बचणु खपे।